حمدا ومصليا أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يسألونك عن الخمر والميسر قل فيهما إثم كبير ومنافع للناس وإثمهما أكبر من نفعهما. اللہ تعالیٰ فرمائے تو سورہ بقرہ میں کہ نبی صلی اللہ علیہ وسلم ماڑو آنکھیں سوال کہیں تا پوچھیں تا شراب کے بارے میں અને જુઆ کے बारे में दारू અને जुगार तंहिंजे बारे में माण्हू आंखे सवाल कई था कि ई जायज़ है कि नाजायज़. कुल फीहिमा इस्मुन कबीर. ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ऐं जे इन्ही ॿिन्ही में वॾो गुनाह आहे. जेको शराब अने जुगार है इस्लाम के अंदर कोई वस्तु हराम है. इन जा नुकसान दारू जा जुगार जा तो कंहिं हिकिड़े इंसान मथे नथा पवनि बल्कि सॼे समाज मथे इन जा ख़राब असर पवनि था. दारू ने शराब जेको आहे इस्लाम के अंदर जरा शुरू में तर दारू पण माण्हू पीअंदा हुआ, माण्हू जुगार पण रमंदा हुआ. पोइ उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आया जे दारू के बारे में शराब के बारे में ऐं वाज़ह जेको रही ॻाल्हि कयो त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया कि अल्लाह जो जेकी हुकुम हूंदो ई थींदो. तो उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु अल्लाह ताला वटा दुआ घुरिया जे अल्लाह दारू के बारे में ने शराब के बारे में हलाल है कि हराम है तंहिंजो असांखे साफ साफ तो हुकुम ॾेई ॾे. यानी उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु के तेरपण दारू में शराब जेको से ॻाल्हि पसंदि न हुई. तो अल्लाह ताला ये आयत नाज़िल कई यसअलूनक अनिल खम्रि वल मैसिर कुल फीहिमा इस्मुन कबीर व मनाफिउ लिन्नास. माण्हू आंखे दारू के बारे में ने जुगार के बारे में पुछे था तो ऐं चओ जे जुगार ने जेको दारू है इन में वॾो गुनाह है ने थोड़ो घणो माण्हू को फ़ाइदो पण थिए थो पण फ़ाइदे नो वधारे गुनाह है. फ़ाइदो कीअं थिए थो जेकॾहिं माण्हू कमाई था दारू में जा पैसा ज़ोरदार कमाई था जाम कमाणी है अने पाण ॼाण हलो तो सरकार जेको रही गवर्नमेंट उनजी मिणी कथा वधारे कमाई जेको दारू में जाए मिणी कथा वधारे टैक्स जेको सरकार के मिले तो दारू में शराब में मिले तो माण्हू जेको कमाई था उहे लखों करोड़ों कमाई था तो जेको कमाए तो उनके थोड़ो को फ़ाइदो थिए तो पर नुकसान वॾो है. उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु जरा ये आयत सो तर अल्लाह ताला वटा वरी दुआ घुरिया जे ए अल्लाह तो असांखे वाज़ह ने साफ साफ हुक्म दे जे दारू पीणो है कि ना पीणो हलाल है कि हराम. अल्लाह ताला ॿई आयत नाज़िल कई या अय्युहल्लज़ीना आमनू ला तक़रबुस सलात व अंतुम सुकारा. ए ईमान वारा जरा ऐं नशे जी हालत में हो त नमाज के ओॾा पण न थी जा नमाज के करीब पण न थी जा. त 5 टाइम नमाज पढ़नी सुबह की नमाज को ज़ोहर की नमाज को असर की नमाज मगरिब की नमाज इशा की नमाज इन्ही टाइम में आंखे दारू ना पीणो अने इन टाइम में जेकॾहिं नशे की हालत में हूंदा तो नमाज पढ़ेला करे मस्जिद के ओॾा पण न थी जा. ये हुकुम अची पण अमुक अहिड़ा माण्हू हुआ जेको पीअंदा हुआ राति जो पीअंदा हुआ सुबह जो नशो लही वेंदो नमाज पढ़ंदा. उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला ने वरी दुआ घुरिया ए अल्लाह दारू के बारे में शराब के बारे में तो वाज़ेह असांखे हुक्म दे. अल्लाह रब्बुल आलमीन आयत नाज़िल फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू इन्नमल खम्रु वल मैसिरु वल अंसाबु वल अज़लामु रिज्सुम मिन अमलि शैतान फज्तनिबूहु लअल्लकुम तुफ्लिहून. ये दारू रही पो जुगार रही ने पो गैरुल्लाह के नाले मथे जिते माण्हू चढ़ावा चढ़ाईंदा हुआ को कबर वे को बुत वे को अहिड़ो स्थान वे जिते माण्हू वेंदा हुआ उते वञणो अने
क़िस्मत मालूम करनी, मुझी किस्मत में न्यारो का हथ में ये कोर लिखल ही वरे मुझो केड़ो वरे वेंदो, खासो वरे वेंदो, खराब वरे वेंदो, किस्मत मालूम करनियो। फरमायो ई मड़े शैतान जा बुरा कम आई, गंदगी जा कम आई, बुछड़ा कम आई, इन्हीं का बचो ताई कामयाब थी ने। शैतान तो चाहे ई तो जे आजे दरमियान दुश्मनी ने अदावत पैदा करे छे। इन्नमा युरीदु शैतानु अन युकिया बैनकुमुल अदावत वल बगदा फिल खम्रि वल मैसिर। शैतान जो इरादो ई है जे दारू आंखे प्यारे, आंखे जुगार रमाए अने आमे दुश्मनी पैदा करे। जो माण्हू दारू में शराब पीए थो तो उनखे कंहिंजी पुॼ नथी, सॻे पैसे वेड़ी पवंदो, सॻे भाउ से वेड़ी पवंदो, ने घर वारी खे कुटींदो मारींदो, मासूम बच्चे खे कुटींदो मारींदो। अक़ल मथां पर्दो पई वञे थो, नज़र बंदि थी वञे थी, दारूअ जे कारण माण्हू बर्बाद थी वञे थो। शराब जेको आहे खाली कंहिं हिकिड़े इंसान खे बर्बाद नथो करे, बल्कि सॼी आकाए खे, सॼी फैमिलीअ खे, सॼे कुटुंब खे बर्बाद करे छॾे। इंसान जो पीए तो थोड़ो को टाइम उनके मज़ो अचे तो, लज़्ज़त मिले थी, नशो मिले तो, पर पुठिया बार बच्चा, कुटुंब, कबीलो, खानदान जो मड़े हैरान थी था, वो कितनी वडी जो सजा होने लगे। कई बच्चा अड़ा आई, कई औरतों बेचारी अड़ियों आई जे धणी जो दारू ने शराब पीता, उन्हीं बच्चे के अटो बनो तो मिले। कई इंसान अड़ा, कई इंसान अड़ा जो पिन की घर वारी धागी ना विकणी छो दारू पीते लगा। घर जा मकान जा जो ठाण ठिकर हुआ, वो ठाण ठिकर माड़ो विकणी छॾिया। बई जुगार, जुगार जो धंधो है, जुगार जो हले पई, अल्लाह रब्बुल आलमीन का पाके दुनिया खपे। जुगार जो है ये अल्लाह के अज़ाब के सॾ करणो है, अल्लाह के अज़ाब के सॾ करणो, अज़ाब असां मथे अचे। खुले आम जुगार पाण रमूं था, मुसलमान थी करे अने नौजवान चंगा भला ना निमारा सेहतमंद धंधो करे सघे था, हलाल जी कमाई कमाए सघे था, तंहिं हूंदे जुगार मथे रात ॾींहुं पिया। लालच है, जुगार लिखार में खटी वेंदो, 10,000 5,000 50,000 मिली वेंदा अहिड़ी थी वार, पण ई 50,000 कमाईंदो ने ॿिए धक में 10,000 हारी वेंदो, 10,000 कमाईंदो ने ॿिए धक में 15,000 हारी वेंदो। इन में कॾहिं बरकत की न थी, कॾहिं पण की न थी। जुगारी माण्हू कॾहिं अॻियां की न थींदो, हिन ॻाल्हि खे यादि रखी लाइ। ई महीने में भले लख जी जुगार खटी अचे, लख जी, त पण ई इंसान पिन जा ख़र्चा पूरा की न करे सघंदो। रुपयो पण इन इंसान वटि बचंदो की न, भले लख रुपया हुजे। इन जे मुक़ाबले में उहो माण्हू जेको महिनत से कमाए थो, जेको मजूरी करे थो या धंधो करे थो, पिन जो कमकार करे थो, उनखे ॾींहं में भले 500 रुपया मिले, उन 500 में इतनी बरकत है जी जुगारी माण्हू 50,000 खणी अचे तो 50,000 में उतनी बरकत न है। मड़े पंहिंजा ज भाई, मड़े पंहिंजी जमात जा आई, मड़े पंहिंजी कौम जा आई, नौजवान आई, चङा भला आई, इन्हीं बाई के समझायो, इन्हीं के नसीहत कयो कि जुगार जो धंधो अने दारू जो धंधो पा बंद कयूं, इन मां पा आगड़ कॾहिं की न थींदासीं। पा पिन जी बदनामी त आहे जाए, पा पंहिंजे आकाए के बर्बाद कयूं पिया, ॿार बच्चे के बर्बाद कयूं पिया। हिकिड़ी थोड़ा ॾींहं पहला हिकिड़ी ख़बर छापे में पण मां चई, जेको माण्हू पिन जी घर वारी के जुगार में हारी वियो, केतिरी वॾी लानत जी ॻाल्हि चवां थी। जॾहिं घर में कीअं न बचियो, पैसा पूरा थी विया, ठाण ठिकर मड़े पूरा थी विया, तहिड़ो उहो पिन जी घर वारी मथे जुगार रमियो। आउं जुगार में हारी वियुसि त मुंहिंजी घर वारी तो जी, न जुगार में हारी वियो न ॿिए माण्हू खे पिन जी घर वारी ॾेई वञे, नाउज़ुबिल्लाह। ये जुगार है, इंसान के ज़लील करे थी, इंसान के रुसवा करे थी, इंसान के बर्बाद करे थी। हिकिड़ो इंसान जो को कमाए न सघंदो वे तो वो पिन जा घर जले वेही रहे, ॿिए खे चए जो मूंखे कमाए ॾियो, न पिनी लाइ, पिनी खाई लाइ पण जुगार न बचे। ही पंहिंजे मुआशरे के, पंहिंजे समाज के, पंहिंजी कौम के, पंहिंजी जमात के, पंहिंजे ॻोठ के, पंहिंजे गाम के पाण बर्बाद थी वेंदा। जंहिं कौम जे अंदर ये बुराई आम थी वई, जुगार जी, दारूअ जी, वो कौम अॻियां कॾहिं की न अचे। हिकिड़ो त गुनाह त आहे जाए, अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको ई जुगार माण्हू रमे था, समझी लायो सूवर जे खून में इन जा हथ पियल आहिनि। सूवर जो, मिर्ग जो रत जेको आहे, मिर्ग जो रत
मिरुअ जो रत पियल वे खां कंहिंमें उन में पाण हथ ॿुड़ियूं तंहिं बने अने जुगार रमूं तंहिं बने उहा सखी ॻाल्हि आहे अने ॿिया उहो भाउ जेको नथा रमे पर वञे था न्यारे लाइ करे जुगार रमे पिया हलो न्यारियो केरु जीते थो न वियो खपे अहिड़े पेड़ में अहिड़ी जॻह मथे अहिड़े मैदान में जिते ई मड़ धंधा थींदा आहिनि उते पाण खे वियोज न खपे पाण में ताक़त आहे हथ से पाण रोकियूं पाण में ताक़त आहे पाण ज़बान से रोकियूं जेकॾहिं पाण नथा करे सघूं त पाण पासो कयूं उन माण्हू खे असां साथ न ॾियूं उन माण्हू खे पाण सपोर्ट न कयूं उन भेरा पाण न हलूं फिरूं पंहिंजो रस्तो अलॻि उन जो रस्तो अलॻि पाण मथे ई फर्ज़ु आहे पाण नसीहत कयूं ई नौजवान पंहिंजा बर्बाद थी पिया पंहिंजी क़ौम बर्बाद थी पई पाण मणी मथे फर्ज़ु आहे कि पाण पंहिंजी हलाल कमायूं और ॿिए खे पाण नसीहत हलाल कमायूं अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला पाण मणी खे हर क़िस्म जी फितने फसाद खां बचाए आमीन।